अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक़्तु असां सचाई न्यूज़ स्टूडियो में मौजूदु आहियूं। मदई जी शहर में हिन वक़्तु जेका बदअमनी आहे उहा रुकजण जो नालो ई नथी वठे। मुसलसल ॾोह थियनि था, अवाम ॾाढो परेशान आहे। माण्हू रोडनि रस्तनि ते त ग़ैर महफ़ूज़ आहिनि, पर घरनि में बि माण्हू ग़ैर महफ़ूज़ आहिनि। वक़्तु बि राति जो 2 वाक़िया जेके आहिनि थिया आहिनि। हिकिड़ो राहुजा बाईपास ते बि वाक़ियो जेको आहे उहो नोट कयो वियो, जॾहिं त ॿियो बि को वाक़ियो थियो आहे। अचो त उन खां वधीक तफ़सील वठूं। अज़मतुल्लाह साहब, छा वाक़ियो थियो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। राति मां पंहिंजे घर मां यानी जिंदोदेर मां बाय रोड पैदल अचां पोइ मदे जी आहे त मदे जे पुराणे पेट्रोल पंप जे भरिसां हिकु मस्जिद ठहियलु आहे, नंढी मस्जिद। हिते 2 माण्हू मौजूदु हुया, हिकिड़े लठी हुई, हिकिड़े पिस्टल हुयो। मां बि पैदल हुयुमि, जंहिं मूंखे गन पॉइंट ते साइड में वठी आहे ऐं तलाशी वरितऊं। तलाशी वठण खां पोइ मुंहिंजी मोबाइल हुई ऐं कुझु रक़म हुई, तक़रीबन 80,000 रुपया, सो फुर करे हलिया विया। मां घणी मुज़ाहिमत कई त हू कुझु ॻाल्हाइनि, कुझु आवाज़ु निकिरे त मां सुञाणण जी कोशिशि कयां, पर हुननि आवाज़ु न कढियो। ऐं मुंहिंजा पैसा बि बूट जे अंदरि महफ़ूज़ हुया। पोइ मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त मुंहिंजी CID थी आहे ॻोठ खां वठी, या मेन रोड ते असांजो होटल आहे उबैदुल्लाह मरहूम जो, उते चांहि पीती आहे, उते झटि खनि वेठो आहियां, 15-20 मिंट अधु कलाकु उते वेठो आहियां। उन खां पोइ मां पैदल आयो आहियां मदे जी पंहिंजे मदरसे में। राश मुंहिंजे मदरसे में हूंदी आहे। नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधायां त हिते मदई जी में जेको जामिया अरकम आहे, साईं उनजा डायरेक्टर आहिनि, मोहतमम आहिनि। ऐं ताज़ो जेको हिते हिकिड़ो इंतिहाई शानदार प्रोग्राम थियो हुयो हुस्न किरायत जो, उहो बि साईं जे मेज़बानी में थियो हुयो। त उन हवाले तां मूंखे इंतिहाई अफ़सोस आहे त हिकिड़ा हितां जा आलिम दीन उहे बि हिते महफ़ूज़ न आहिनि। अज़मतुल्लाह साहब, हिते तव्हां काएं बजे अंदाज़ो इहो टाइम जेको इहो मां होटल तां उथियो आहियां, तक़रीबन 10:30 बजा हुया। हा, असल में मूंखे हूंदी आहे मोटरसाइकिल। तव्हां इहो रोज़ ईंदा आहियो इन टाइम ते? रोज़ मां मोटरसाइकिल ईंदो आहियां। राति में टाइम इहो हूंदो आहे न, अॻे पोइ थींदा थींदा। कल्ह मुंहिंजो छोकिरो बीमार हो, वॾो हाफ़िज़ अब्दुल्ला, अच्छा, उनखे लाड़काने वठी वियासीं टैक्सी ते। उतां मोटियासीं त सिधो घर लथासीं, जंहिंजे करे मुंहिंजी मोटरसाइकिल मदे जी में मदरसे में मौजूदु हुई। अच्छा, इन करे मूंखे पैदल अचिणो पियो। सही। अच्छा, इहो अज़मतुल्लाह साहब, इहो माण्हू जेके आहिनि, तव्हां जीअं पंध अचो पिया, उन वक़्तु रस्ते ते ॿियो को माण्हू हुयो? न, रस्ते ते को माण्हू, रस्तो वीरान लॻो, रस्तो मूंखे कोई माण्हू न। अच्छा, हिन वक़्तु जेका ख़ासि करे मदई में माना वॾे अरसे खां वठी हिकिड़ी बदअमनी आहे, तमामु घणी रोज़ चोराकारी आहे। त तव्हां माना इन टाइम ते इहो जो अचो पिया त तव्हांखे हिकिड़ो कोन ख़्यालु थिए त मां इहो टाइम जे करे न वञा? असल में मदरसे में तालिब रहनि था न, यतीम ॿार बि रहनि था, पढ़ाई अमानत आहे, उन्हनि जी वॾी अणतण हूंदी आहे। ॿार हूंदा हूं त ऐं कोशिशि हूंदी आहे त मां ख़ुदि हिते मदरसे में मौजूदु हुजां, ॿारनि जी निगहबानी, उनजे राज जो संभाल आहे। छो त बदअमनी इंतिहा वधी वई आहे, इंतिहा खां इंतिहा थी वई आहे। इन करे ख़्वाहिश हूंदी आहे त परवा बचा आहिनि, अमानत आहिनि, जेतिरो थी सघे उनजी हिफ़ाज़त लाइ, उनजी सहूलियत लाइ कमु कजे। इन करे मां अक्सर तौर ते मां हिते रहंदो आहियां। अच्छा, इहो अज़मतुल्लाह, उन खां पोइ वाक़ियो जॾहिं थियो त इहे माण्हू लिका वेठा अचानक ज़ाहिर थिया? हा, मस्जिद भरिसां वण आहे, कोनो वण आहे, अलाए कहिड़ो वण आहे। हालांकि मां नाज़रीन खे ॿुधायां त DSP ऑफिस लॻो आहे। हिकिड़ो अॻु में हफ़्तो अॻु में जेको आहे DSP ऑफिस जे बिल्कुलु साम्हूं माना वारदात थी आहे चोरीअ जी, ऐं हीअ हफ़्तो इहो न थियो आहे त वरी ॿी वारदात थी आहे। अच्छा, मार हाउस बि बिल्कुलु माना मुंहिंजे ख़्याल में 10-15 क़दम। अच्छा, तव्हां जीअं अचो पिया पैदल त अॻे में 2 ॼणा लिका वेठा, पोइ जीअं मां वेझो आयुसि त ॿाहिरि निकिरी आया। त जीअं ओचितो माण्हू ईंदो अंधेरी राति में, ज़ाहिर ॻाल्हि आहे, मां हाली त फ़िलहालु माण्हू सोच में, परेशानी में, हिकिड़े जेसिताईं माण्हू पाण खे संभाले। पोइ वारदात खां पोइ वरी पैदल ई मां मदे जी आयुसि, तक़रीबन 2:30 टाइम थी वियो। पोइ मां पंहिंजी परेशानी में हवास जे साईं मां मदरसे हले वियुसि। पोइ सुबुह असां कची NC दाख़िल करे आया आहियूं।
तव्हां उन वक़्तु ई सिधो थाणे ते न वियो? न वही सघियासीं, अच्छा। उन वक़्तु न वही सघिया। अकेले बि हम थोरो हवास बि नए वाक़े जे करे सही माण्हू थोरो थिए डिस्टर्ब थो थींदो। पियो। हा, सही पोइ थोरो सुकून कयोसीं राति जो, त पोइ सुबुह असां पहिरियों कमु इहो कयोसीं, थाणे ते वियासीं, मुंशी वेठो हो, हुन सां कची दाख़िला कराई आहे। वरी हुन चयो आहे त 12 बजे साहब ईंदो, तव्हां ॿीहर अचिजो त वरी वधीक कमु हाणे कंदासीं। जेका जेके वाक़े जे दौरान माना फुर थी आहे हुन में हिकिड़ी मोबाइल आहे। मोबाइल आहे, कहिड़ी मोबाइल? विगोटेल वीगोटेक मोबाइल आहे। ॿियो माना अमाउंट आहे 80,000 रुपया। हा, उन मां गॾु कार्ड जी कापी आहे, कार्ड जी नकुल NOC खणिबी आहे जिते कमु अचे। हा बिल्कुलु उहा जेका पुलिस हिन वक़्तु तव्हां छा था सम्झो? त पुलिस ते वरी ॿीहर वेंदासीं इनशाला, असां सब्र करे न वेंदासीं, इहो हिकु ज़्यादती आहे, सही हिकिड़ो ग़लति क़दम आहे। असां त इन ॻाल्हि सोचूं था त मुल्क जो हालात कीअं सुधरंदा। को इज़त वारो माण्हू महफ़ूज़ न आहे, को तइलीम याफ़्ता माण्हू महफ़ूज़ न आहे, को समाजी कमु करण वारो महफ़ूज़ न आहे। असां त अल्हम्दुलिल्लाह सालाना 100 खां मथे माण्हुनि खे हैंड पंप हणी ॾींदा आहियूं, समाजी कमु कंदा आहियूं। क़ुर्बानी गोश्त ते मौक़े ते असां ग़रीब आवाम में चूंडे ग़रीब आवाम में गोश्त तक़सीम कंदा आहियूं, राशन तक़सीम कंदा आहियूं। 57 मुसाफ़िर ॿार असां वटि पलिजनि था, असां वटि हॉस्टल आहे, इहो तइलीमी कमु कयूं था। असां समाजिक माण्हू, असांखे बि असां महफ़ूज़ न हुजूं त ॿिया कीअं महफ़ूज़ हूंदा। सो आम माण्हू सां नाज़रीन जेका हिते वारदात थिए थी, आम माण्हू जीअं लुटियो ऐं फुरियो वञे थो, हर इदारे में जंहिं असियत सां गुज़रे थो, उहा हिकिड़ो बयानु करणु ई ॾाढो माना ॾुखियो आहे। ऐं हिते जेको आहे गुज़िरियल 2 महीननि खां वठी तवातुर सां जुर्म क्राइम ॾोह थियनि था। ऐं हीअ हिन वक़्तु जेको SHO शाहनवाज़ शेख साहिबु आहे, उहो जीअं अचण सां उन कुझु बहितरी त आंदी, पर तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 4-5 ॾींहं का मस माना हिकिड़ी बहितरी थी, उन खां पोइ वरी जेको आहे उहो क्राइम जेको उहो वरी स्टार्ट थी वियो आहे। असां उमेदु कंदासीं पुलिस अमलदारनि खां त उहे उन तरफ़ पेशकदमी कनि, थोरो मुतहरक वठनि, तव्हां त माना आवाम जेको आहे को सुख जो साह खणी सघे। शुक्रिया, जज़ाकल्लाह। खैर नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।